धी हुई, पुट हुई कोन। हुन दिल में ख्याल कयो धीअ जो नालो छा हो? मेहर राणी। ही मुंहिंजी धीअ मेहर राणी आहे, उन खे परणाया। चई नी ॾिसण ॾे हुन ख़त लिखिया त उहो माण्हू हुजे 100 ॼाणी वठी अचे, 100 ॼाणी हिकिड़ी ज़ात जा हुजनि। 100 ॼाणी खे सोना लकड़ हथनि में हुजनि। कराईंदी ही वरी पुछां जॾहिं वेठा आहिनि वो मारवी इन मजी वेंदी। 100 ॼाणी हुजनि, सोना लकड़ हथनि में हुजनि। घोट खे सोनू लकड़ हथ में हुजे, जेके 100 संधा हुजनि। 100 ॼाणीअ खे, हर ॼाणीअ खे दिलो खीर जो ॾींदासीं। हर ॼाणी दिलो खीर जो पीए। उन खां पोइ हर ॼाणी खे हिकिड़ो पहरू मिलंदो। 100 ॼाणी 100 बकर, हर ॼाणी बकर खाए। अहिड़ो को रजवाड़ो हुजे त उनखे मुंहिंजी धीअ मेहर राणी परणाए। समय के पुट 3 हुआ, फुल मनई ऊनड़। मनई जो तूं है, फुल जो आऊं आहियां, ऊनड़ जो हेॾां वेठो आहे मुंहिंजो अबो। घणियूं ज़ातियूं आहिनि, हिकिड़ो राजन कोन्हे। 28। सभु समय जा पुट आहिनि। समय अलीमल गलियाल को अलीमल चढ़ियो कोन्हे। घणे भाॻे कुल हितां लिखे ई आहे। हिननि साईं खत वरितो, 3 ॾिसनि खां खत खाली आयो। तोड़े ॾाॾे बिस्मिल्लाह करे खत वरितो। जा भाउ असांखे इहा ॻाल्हि क़बूल आहे। हुनजा माण्हू अची विया। हिननि इहा ॻाल्हि क़बूल कई। असां हुनजा माण्हू आया, माना 20 थिया, पोतियूं पयूं। आख़िर शादी जी तारीख़ मुक़ररु थी। फलानी तारीख़ जंहिं ईंदी तोखे बंदोबस्तु रख। ॾोकिरे उते अॻु में भतु कयो। भतु करे 2 टे ॾींहं पंहिंजे रजवाड़े में जेके कमूं वेठल सभिनी खे अची फलानी तारीख़ मुंहिंजो निकाह आहे। आई सभु उते पहुतो। राजा जो हुकुम थियो रजवाड़े जो। माण्हू घोड़े वारो घोड़े ते, उठ वारो उठ ते, गले वारो गले ते, कल को रवानी थी। पंधु एतिरो परे घोड़ो ॿी मंज़िल ते पहुचे। एतिरो पंधु हुयो। ही 2 ॾींहं अॻु में खणे जंहिंजे निकिती। विच ते वञी अधे पंध ते लथा आहिनि, राति रहिया। ॼाम लाखो सोमाणी पढ़े, आराम कई न कई। साम्हूं ताजुद पढ़ंदो हो। ताजुद पढ़े, फजर पढ़े, इशराक पढ़े, मुसाले तां उथंदो। 1.25 लख अल्लाह जे नाले ते विराए लंदन कंदो। फजर पढ़े, इशराक पढ़े, तस्वीर पढ़ी। मन ही अर्ज़ कयो अब्बा, मन ही काको लाखो भाइटियो कि अब्बा 100 ॼाणियुनि खे सोना लकड़ हथनि में कोन्हे। अल्लाह ॾे हथ खणी दुआ घुरे कि अब्बा ॼाणियुनि खे चओ पंहिंजे लकड़नि वणनि मां वढे वठो। अॼु पाण वण में वियासीं, नियारे जेका तल्ली सुठी उहा कढंदासीं। हाणे शुरू थिया यार, सभु को जाचो जेका सुठी नज़र अचे कटनि तो सोनी। 100 ॼाणियुनि जी 100 तलडियूं कढियूं। रस्तो हो दुनिया मटी सुबुह जो भेण ही जेके वण पिया वठनि 100 मन सभु खां सोने जी काप बि निकिरे। माण्हू कौड़ियूं खणी शुरू थिया। पहाको आहे
कि अबा वणन सुकायो जानिया लाखियारियूं कामूं थी लगी वई उहा पुर वेई हली उनकी दुआ उतरी हुई है घणी पाकजी वई ऐं वण था सुकाए वरी अर्ज़ु कई कि अबा घोट के सोने संधियारो 100 संधियारो सोनू लकुण कोन्हे कि डब जो वॾो मूल सी खोटियो उन मज़ा मिलंदो खोटियो डब जो मूल तो उन मज़ा एतिरी तार निकिरी आई 100 संधे वारी सोनी पखी लाखे ॼाणी सॾिबा आहिनि उहे काफ़िले सां गॾु टोकरे हुनजी पुठीअ ते जेको मेहंदी वारो हथु रखियो अॼु ॾींहुं ते हुनजो मेहंदी जो गुल आहे हाजी ओसमान मरी वॾो शिकार जो शौक़ीन हो लाखे पखी खे धको न हणंदो सास खे चवंदो लाखे खे बंदूक न हणिजो बिल्कुल निंड आहे साल निंड किथा आहे निंड वो तो वेली लाखी पढ़ियो तो ना जंहिंजे वञी पहुती असां 100 दिला खीर जा अची विया ख़लकूं जेके उतां पियूं हज़ारनि जे तइदाद में दुनिया गॾिजी वई अच्छा काठो थी पराई कोठे ते गॾु हा 100 दिला खीर जा आया हुनखे खोरा दिल खे जीअं अबा हेॾां अचे पाण चऊं खोरा दिल उते हिंदी में वरी चवनि माली की अबा ख़बर ॾे ही ख़लकूं जेके वेठियूं न ॼाम लाखे जी ॼञ आहे पोइ ॿुधाए मन ई पियो त कहिड़ी ख़बर हुजे लाखो त कहिड़ी ख़बर तव्हांखे भाइटिए पाण में ई हिते 1.25 लख अलाह जे नाले ते विराए ॿोलंदड़ कंदो आहे ही ख़लकूं वेठियूं निहारनि ॼाणी रुॻा खीर पीअनि ईअं कोन थींदो 200-300 दिला खीर जा खणे जो रिहाण में विरायूं पोइ खीर हलंदो ॼाणी पोइ पीअंदा हुन वञी पोइ ते रिपोर्ट ॾिनी हुन कियाड़ी में खड़ करे की मुआरे रजवाड़े में इहे 100 दिला आया आहिनि चओ इन में हलाए अॼु पाण चवंदा हुआ खीर आयो रहण में हलायो डुक डुक थी वियो हज़ारनि जे तइदाद में ख़लक करे डुक डुक पूरो थी वियो अची विया 100 ॿकर अबा जानी खे ॿकर जलायो हिन चयो भले आया ही जानी मुंहिंजा कुर्ट छॾींदा पर हाणे हिकिड़ो ॿियो अर्ज़ु आहे कहिड़ो कि ही जेके क़ौमूं वेठियूं सभु मूंखां लाॻ घुरनि थियूं इन खे लाॻ ॾियणो आहे 200 पैरू ॿिया हुजनि लाॻ में हलनि पोइ इहे विरायूं था वरी हुन रिपोर्ट हुन चयो मुहारे रजवाड़े में इहे 100 आया आहिनि चयो इन मां लाॻ ॾियो विराइण वारो केरु हो तूं हो उन सॼो पारू विरायो ॼाणियुनि लाइ रुॻी रही सिसी अॼु पाण वॾी इहा ॻाल्हि हले थी ॼाणियुनि खे सिसी रधे खारायो हा न पारू तो विराइजी निकाह थी वियो पर जी ॼञ रवानी थी सुबुह जी मोकल थी पुराण मीरपुर खां हेठि पुराण वाहे पुराण जे कप ते आया बरसाति थी वई जो ॾाज ॿाज भिॼी विया घोड़ा गाॾियूं बेल गाॾियूं हुयूं पुसी विया हलनि बंदि ते लही पिया चयोसीं ॾाज पुसी वियो चइबा सुकायो वाह वाह अदा जग वाह वाह गाबो कपड़ चबनू नर घोड़ो खटगाम गाबे में रसो निकिरे जिनके सिधो पटके दे गाबो कपड़ चबनू नर घोड़ो खटगाम करे करे कामणी घर आए मेहमान कायर छिपे जंग में पो घर हणे शोगान राजा झूठ बोलणू ये पंजे बदनाम अदा गाबे में रसो निकिरे सिधो पटके ते पहुचे घोड़े ते धणी संज ॿधे ख़िदमतूं करे चढ़े फोगी वर पाऊं बि वञे अॻूं पेर मोए धणियूं न खणे मेहमान आयो घर डोकरी के मानी बचा था मेहमान आयो मोह न कगे उनू खड़े भी घरे ते आने घरों खड़े भी बेली ते आने मारे खान न भज मानी न बचा ले थोड़ो दिली चट्टी थी तने सीधो धू चोरे में चट्टी करे दिन जाऊं कोन अरे तू मरे गया हली पे चले गेला वाह जी वाह अदा जग वावा ऐं लिदड़ी को खुटल ज़मींदार खुदा चले ना कहीं कम जो कोन्हे
अदा किसो को त रात सुकाए सुम्ही रहिया, सुबुह जो उथी कंहिंजे कपिड़नि मां ॾाढे हकल कई तवारे न बाबा इहे वणनि खे उॾाए छॾे असां जेके शइ ॾिनी पाणी वरिती कोन असां अखी ॾिठो आहे त पुराणे जे कप ते जेके किरड़ आहिनि 12 महीना पुसी में ॻाढ़ा आहिनि तवारी के जो बचे तो के ॾिठा पुराणा हितां लाखे जहिड़ा पई हेॾा तोखां ॿियो को अहिड़ो लॻियो आहे सोची आहे ॻोठ पहुता ॻोठ पहुचण ते हाज़ुरी में केरु हूंदी जेका पोइ आई उहा हूंदी न भा खीर विझो हराम न थिए केरु हुजे भाउ हुजे हराम न थिए भाउ हुजे या मामू हुजे खाइण जहिड़ो न हुजे त हराम न करो न अदा मेहर राणियूं हाज़ुरी में लोटो लंदन खणियो अचे 5-8 महीना थी विया ख़ुदा खे इम्तिहान वठिणो हो हिकिड़ो ॾींहुं अलाह पाक जो चयो हिकिड़े सुवालीअ सुवाल कयो 1.25 लख पूरो थियो ई कोन ॼम लाखे लंदन कोन पियो मेहर राणी लोटो खणी खणी बीहे थकी सॼी रसो पाईंदे हाणे जॾहिं ॼाम लाखे लंदन न कयो गुरड़ी न कई ॿियो घर में केरु जोत ॿारे ॿरी कान अदा जग वाह अॻे जेके वेठियूं हुयूं असां आऊं हिकिड़ो थकिजाई कोन थो वाह वाह करण वारा 3 वाह हाणे वरी चौथे वेठी बीही आहे अलाह खे सञाए मुंहिंजो अब्बा हाल कोन्हे मिसकीन आहियां जो घणो ना थो करां त मारो था हा किसो पोइ त हिन हिकिड़ो ॾींहुं गुज़री वियो ॿियो ॾींहुं गुज़री वियो 3 ॾींहं ते माई लोटो लंदन खणियो पुठियां बीठी आहे मंगणियार जी सदा आई छा नालो हो पालणो जीअं धणी ॾाढा अलाह जे नाले ते ॾे मेहर राणी जा पुठियां बीठी उन खे 1.25 लख जो हार हो गई उन माई हुन ॾे हथु करे हार ते हथु रखियो हार घुर 1.25 लख पूरो थिए असां बुख जो बहानो लाइ तूं मुंझी वियो हुन वरी सदाई ॾाढा अलाह जे नाले ते ॾे जे सदको अलाह जे नाले सां पैसो घुर त ॾियनि चए साईं माई वरी बि हार ते हथु रखियो के मूंखे अलाह जे नाले ते मेहर राणी हार कोन थो हुन भाई चई हुन भायो राणी चए थी मूंखे घुर ॿा में झले ॾिने चए सदको अलाह जे नाले सां वठी खणी छो रवां माई चयो ॾाढीड़ा हुन ॾिस चल जी त लाख न मिलजे वाणियूं लाख जो वापार जो नालो न हुजे उन मुल्क में हल सठे खां निकितो भालवा लंगर तालती में केरु सदाई पवार पवार ते बि बकरी खे चवंदा आहिनि पहूं कंहिं ज़बान में होशियार भाई पहूं चारण वारो मेहर राणी खे 7 या 8 महीना पेट हुआ माई मारू पेट हुई ना मैंने माई ॼाई छोकिरी थणनि ते हुजे हमीर सूमरे खे पुट ॼाओ केरु उमर मां जे पखनि खां ॿाहिरि आयो मां खे कोड़ थी वियो राजान वटि नजूमी वियारियल हूंदा नजूमी खे चई मां खे त कोड़ थी वियो पुटु मुंहिंजो ॼाओ चई जो थञ धातई तुंहिंजो पुटु मरी वेंदो चई पोइ हिकिड़ा मिसकिन माण्हू आहिनि मज़ूरी लाइ अचनि पिया उन माईअ जी थञ जेका आहे तुंहिंजे पुट खे लॻंदी इन खां सवाइ ॿियो हीलो ई कोन राति जो हू डेरो अची लथो आहे नजूमी खां पुछियो वियो नजूमी चयोसीं दड़े ते लथा त हाणे तो त शहर थी वियो इहो रेट हो असां अखियुनि सां ॾिठो
सुबुह जो उनखे घुराया विया। अमीर चइबा केरु चयोसीं पवार जो साईं। कीअं आया? साईं मज़ूरी जा मिसकिन माण्हू ॾुकार आहे। चइबा भले आया, मज़ूरी जेका आई घुरंदा आऊं ॾींदुसि। माई तुंहिंजी खे इजाज़त ॾे, हिकिड़ो थञ ही छोकिरी धाए, हिकिड़ो थञ मुंहिंजो पुटु धाए। 12 महीना अवां जी हिते ड्यूटी आहे। उन्हनि चयो बचे आहियूं न, जेको ॾलो खणो आहे या को लाबारो करणो आहे उन खां बचियासीं न। पाथिया जे घर जो खाधो मिले केरु थो वञे। मारवी उमर जी भेण सन शरीक हुई, जेका मोहम्मदी शरह में हराम आहे। सन शरीक हाओ, मारवी उमर जी भेण सन शरीक 10 महीना 12 महीना रहिया। सन छॾाई लॾे विया। हुन जेकी घुरियूं उहा मज़ूरी न खणी विया। छोकिरी वॾी थी, मां हुन सां सॼी ॻाल्हि कई त तूं हिनजी धीअ कान्हे का, तूं ॼाम लाखे जी धीअ आहे। पर हिते क़िस्मत मुंहिंजी फिटी आहे जेका हिते आई आहे। सॼो माई किसो करे सुणायो आहे। छोकिरी दिलि ते साध रखियो आहे। ॾुकार पइजी वियो। मारवी खे मंगियूं त कंहिंजे लाइ? फोग नालो उन लाइ मंगणी शुरू थी वई। उन चयो मूंखे परणायो थी आहे, छोकिरी परणायो न त न। मारवी जो 20 खेत सां थी वियो। फोग फैल थी वियो। ॾुकार जी हालत में उतां खां लॾे भालवा खां किथे अची रहिया। ॿाहिरां ई खां उलंदियूं दड़ो खारोड़े चारण खां साम्हूं। आऊं कोन थो चवां, छा साहब थो चए? चए थो खारोड़ियां खणी वेड़ी झप विया। भई तूं ॿुधाए थो, आऊं कोन थो ॿुधाए सघां दादा। खारोड़ियां खणी वेड़ी झप विया। सेण मुईअ जा सैयद चए हिते हाण हुआ, तंहिंखां पर सुहा पखा पखा। फोग जो सुठो वञी हुनजे वज़ीरनि सां मिलियो। थी मूंखे बादशाह सां मिलायो, राजा सां मिलायो, उमर सां मिलायो। हिकिड़ी शहज़ादी हिते लॾे आई आहे। हीअ का तुंहिंजी हंज में सोए उते का लाइक़ु आहे। त कुंवारी किन आहे, बसि वठी जे वखाणू कई। राजा कल कचनि कलनि जा धणी अची वियो इन ख़्याल ते। शामड़ी जो उतां चढ़ियो उठ ते। इहो खूह जेको ॿाहिराई जे उलहंदे पासे वारो, इन्हनि पे पाणी भरियो। हिन जे मथां छापो हुयो, छोकिरी खे बाम विझे खणंदे उठ ते हलां। सिज लहण वारो, सिज लहण वारो हो। मारवी चयो मथां लही सिज मथां पवे राति, शींहं ॿकरी पाण में कीअं कटींदा राति। उमर चयो भले लहो सिज भले पवे राति, जासी चवे न पंहिंजे वात तासीं मारवी मूंखे मां लॻे। वाह वाह। खणी वियो कोर्ट में। कई हीला हलाई, कई हुरबा हलाई, पर माई क़बूल। माई वटि हिकिड़ी ॻाल्हि पकी न। तुंहिंजी ॻाल्हि जे विच में त माई इहो हक़ीक़त जेका उमिरि वारी मारवी सां कई हुई त मुंहिंजी थञ दाती उमिरि उहो सॼी किसो करे सुणाई हो। तुंहिंजो उमिरि थञ शरीक भाउ आहे, तूं ॼाम लाखे जी धीउ आहे। सॼा किसा करे सुणाई। ख़ुदा जो शान। उमिरि न कामयाबु थियो। माई न मञी हाउ करे न। हू वाइदो करे वेठो, वात सां न चवंदी तासीं मुंहिंजी मां आहे। आख़िर हुन धूतिन सां कंडेट कयो। धूतिन चयो इहो कमु असांजो आहे न। चलियो बादशाह। पोइ सोना ज़ेवर ठाराए हींअर हिरसी पव। हिन वञी सोना ज़ेवर ठाराया आहिनि, सभु ज़ेवर ठाराए धूतिन खया। उमिरि गॾिजी वियो। डोर जेका यादि हुजनि त महिरबानी कजो। जेके ज़ात हूंदासीं साईं ॿुधाइबा रखे सुभाणे आॾाणू रखे ऐं अटो कोन वठंदुसि। ऐं न पसंदि कनि अलागर सुखिया हुजनि, भले इनाम ॾिनो पंहिंजो पाऊं वठ। हिन वञी ज़ेवर खणे हुन वञी बीठियो न। साईं अची मथां बीठो आहे। उन माई ने आछिया
तर जी ईअं माण्हुनि रीति जो सेण मटाइनि सोन ते, इहा मुंहिंजनि माण्हुनि रीति कान्हे। ईअं माण्हुनि रीति जो सेण मटाइनि सोन ते, अची उमर कोट में कंदुसि कान कुरीत, पखनि जी पिरीत माड़ी मूर न मटिया। जासी थी बि जिया तासीं सोन न पाइयां सूमरा, उमर मारवड़नि खे ॾूगो तान ॾियां, वञी थर थियां पठंगे पुहार। वाह वाह। कि भला ठहियो ज़ेवर न पाई, हाउ न करे माने भाण में पई आहिनि पलंग ते थी लेट, वियाणू त मथे थी ॾे कि जीअं त भाण भिॼल थी मूं सूगना दी सूमरा, जीअं त भाण भिॼल थी मूं सूगना दी सूमरा, तूल वेहाणा तकिया तुंहिंजा वणनि कोन विछाण, उमर तो वटि उमाण आया ॿ टे ॾींहं ॾा। हा क़िस्मत कैद कयासीं न त केरु अचे हिन कोट में कि मुंहिंजी क़िस्मत फिटी आहे। क़िस्मत कैद कयासीं न त केरु अचे हिन कोट में, वन हन अकरब अले मन हुबुल वरीद वतन वींदियासीं, माण्हुनि खे मिलंदियासीं कोठियूं छॾे कल्ह। वाह वाह। कि भला मारू मारू करे रहिए, तुंहिंजो माण्हुनि सां कहिड़ो नातो आहे छा कि सनी सुई सिबियो मूं माण्हुनि सां मन, सनड़ी सुई, सनी सुई सिबियो मूं माण्हुनि सां मन, ॻोढ़ाड़ा गुगर वलियूं इहो ओछण अबाणनि, वेढ़िया घुमनि वलीअ मुंहिंजा झांगी मंझि झंगनि, मूंखे मारवड़ियनि सुञ ॻणाई सेज में। ज़ुमर ज़ुखुर सूमरा हमद जनी जो हमद, एहदन सरातल मुस्तकीम ई पहाड़नि पंध, बारी लाहे बंद मिला मारू जाम खे। अरे वाह वाह जाम वाह। किथे भेड़ियूं किथे भूंगा, किथे माड़े चाणा मल, सांजुण वेल सरतियूं मूंखे सांगी कनि सल, हिते मुंहिंजा हल रूह अबाणे राज में। सुतियल दो सपनूं मूं पहिरियों ही, खीर कटोरो हथ में मूंखे सरतियूं चवनि पी, जागे मुंहिंजो जी तो जुसो जंजीरनि में। सुतियल दो सपनूं मूं ॿियो लोईअ मंझि लेटे, लेटी मखण भरिया हथड़ा ऐं विलोड़िया वेठी, पखे आहियां पेठी मन मारू जाम जे। सुतियल दो सपनूं पियो मूं खथीअ में खाशो, त मड़ मुंहिंजो वलीर में रुड़े न लाशो, जे खणी चोरिया पासो त जुसो जंजीरनि। भला चई मारू मारू करूं जो खाज कहिड़ो आहे, तूं बि खामखा मारू मारू करे माने ही चांवर पुला कोन थी खाए। समाचार ॿुधाए। अरे चई सुमरा ॻाल्हि ॿुध, आहे छा कहिड़ो बैठा को वरी ॿियो बि ॾेई छॾे वरी यादि बैठा हैं समाचार में इहो अचे थो पंहिंजो आणी चारी लुथ ॾियाणी सूमरा कि असांजो गुज़र लुथ ते आहे, शीत वारा पुला चांवर मूंखे पसंदि कोन्हे। आणी ने चारी लुथ ॾियाणी सूमरा, सथा कयो सैयद चए साओ सुकाईं, मंझा लंब लतीफ़ चए चांवर कयो चाढ़ीन, इन पुलाव न पाड़ीन उमर आराड़ीअ सां। वाह वाह। आराड़ी छिलड़ी रब जेका पुलनि खां मूंखे प्यारी। वाह साईं। सां पोइ चयो बाथिया चरियो हुई छा, पोइ ञव थी हिते अची निकाह कर छा कंदी। उमर उथियो, मारू चयो अदा उमर ॻाल्हि मुंहिंजी ॿुध पोइ भले वञे। अदा उमर तूं तो वञे पखी वठण, मुंहिंजे लाइ ज़ात जा वठियो अचिजां। हा तूं तो वञे पखी वठण, मुंहिंजे लाइ ज़ात जा तो वठियो अचिजां। पखी लाखे जानी ज़ात जा कांधड़ा ते उमर तूं तो वठी वञे जानी वठण,
पर मुंहिंजे लाइ कांधी वठियो जेको मुंहिंजी लाश था खणनि। अरे वाह हा त ॿाहिरि कंदे ॾिनई कोन सुम्हंदो दिलि मथां उमिरि हवा निकिरी वई हवा निकिरी वई क्या उन खानदान मां कान्हे का चवण हिन धूतियूं बि फैली वयूं आऊं बि फैलियूं उन वक़्त में कोर्टियूं कोन हुयूं जेके फ़ैसिला हूंदा काज़ी मस्जिद जे पेशमाम जे काज़िन जे बस हूंदा हिन काज़ी घुरायो काज़ी खे चयो तूं का वसियत कर काज़ी आयो छा साहिब थो चए थो काज़ी उमर कोट ॾांहुं तोरे कजो तपास माई जे पारां पियो चए काज़ी उमर कोट ॾांहुं तोरे कजो तपास लाखे धीअ फुल पोटी मेहर राणी मास वेही पलंग पास लोई कीअं लॼाया साहिब जी शाह साहिब जी कीअं लाखे जी धीअ या फुल जी पोटी या मेहर राणी मुंहिंजी मां आहे इन तुंहिंजे पलंग ते वेही ऐं खानदान खे टिको लायूंसि छा उमिरि मोहताल आहे कहिड़ी चल मुंहिंजे कम जी कान्हे उमिरि सुबुह जो घोड़े ते चढ़ंदो पंहिंजे रजवाड़े में घुमण 12 खां पोइ वेंदो घोड़ो कहिड़ो हो छा घोड़े जो नालो हो मोर खेत मिसकिन पुछा कंदे रहियो हिकिड़ो रबारी हो उनजे घर वारी माई उमिरि जे कोट में वेंदी उनजो वास्तो हो अंदरि खेत पुछा करे उन वटि अची महीनेदार बीठो पखाल भरियो अचे काठियूं चुंडियो अचे छिणा चुंडियो अचे महीनो रहियो 15 ॾींहं रहियो 2 महीना रहियो ख़ुदा बहितर ॼाणे हिकिड़े ॾींहुं हुन माईअ पुछियो अबा तूं असां वटि महीनेदार बीठो सरिया खाधो पीतो सुठो खाए ऐं रोज़ानी करे पियो आहे छा रोई पियो छा आहे कि अम्मा आऊं मारुई जो मंगेंदो आहियां मुंहिंजो नालो खेत आहे आऊं मारुई वठण लाइ आयो आहियां तूं वञे थी अंदरि मारुई खे अहवालु ॾिजे हले त आऊं कोठे माई चयो परवाह न कर आऊं वञी ॻाल्हि थी कयां उमिरि सुबुह जो सवेल घोड़े चढ़ी निकिरी वेंदो जे मारुई हले थी त उठ तोखे मासी ॾींदी मारुई आणी वाह मासी वाह मासी भरिसां हला करे थियो होए सभु कंहिंजी मासी अदा वञी ॻाल्हि थी हुन माई चयो आऊं हीअं पर हलण न थिए खेतो कान हलां पियो वञा केॾां उथी उमिरि थियो रवानो कोठे मारुई ॻाई माई उठ रबारण उठ ॾिनो कंदे घासियो चढ़ंदे अलाह तो उमिरि बसिया 12 बजे पाऊं आयो कि मारुई वेही हली हा मारुई वेही हली उमिरि घोड़ो छिकेल उठ जे पेर सां पुठि उमिरि कोट खां उभरंदा आबा मोर लक कन ॾिठो हूंदो कन ॿुधो हूंदो हा ॿुधो आहे हा हाई शाबाश मोर लक मां चढ़ंदे घोड़ो दुलकियो थका कंद उन खां पोइ नालो पियो मोर लक घोड़ो मरी वियो घोड़ो मरी जो छिकियो आहे न घोड़े खे ॾींहुं ततलो कि घोड़ो हलंदे जो किरियो जो साह हलियो उमिरि केड़ी में खनवार करे बीह रहियो उतां खां मोह लाइ पाहूं वरियो खेत खणी पंहिंजे ॻोठ पहुतो उते जिन साहेड़ियुनि सां गॾी साहेड़ियुनि चवंदी ॾिस न मोए कहिड़ो उमिरि ज़ुल्म कयो चए थी उमिरि जो कोन बता पारा थो उमिरि जे इंसाफ़ जूं ॻाल्हियूं ॻोठ कंदासीं उमिरि जो को कसूर कोन्हे खाज मच्छी उमिरि नालो न गुज़ार था खाज जूठो मच्छी जख नालो सेठ चणू खाज मच्छी उमिरि नालो न चया दियूं वञी कंहिं जूठे जख मारी न त उमिरि अचणो ई न जूठे जख मारे हा हुन चवंदी ॾिसां अॼु वीचारो कहिड़ा भला ॾींहं आहिनि पाण गॾियूं हीअं चई भला ॾींहं हीअं कोन्हे छो कि भला ॾींहं उहे हुआ जॾहिं मूंखे अव्हां जी सिक
मुल्क जी सिक, माइटनि जी सिक, माल जी, वथाणनि जी सॼी सिक, अॼु मुंहिंजी सिक ख़तम थी। सबसे अरे वाह सकर से ॾींहं जे मूं घारिया झल में, हलालीअ जी उही हो। हाँ कैद में घारिया। हाओ सकर से ॾींहं मूं घारिया झल में, वसाए में वॾ फुड़िया मथे मारी मींहं, नीरनि मुंहिंजो नींहुं उजारे अछो पियो। उहे भला ॾींहं, ही के भला ॾींहं छा? मुंहिंजी सिक ख़तम थी वई न। ॻोठणा सॼा फिरी आया, ॻोठ जा माण्हू सभु आया। मेहर राणी नालो कढे, नालो रखियो वियो माॾोही, माईअ जो। उनखे चयूं ॻोठाणनि चयो जल्दी निकाह करायो। छो? चयो ज़ालिम बादशाह जे हथ में हुई, मतां पंहिंजो पीउ ज़ाहिर थी वञे, पंहिंजा कख लही पवनि। अड़े निकाह करायो। माॾोही पालणो विया खेत जे घर, खेत जी माउ पीउ खे चयूं भाउ तारीख़ मुक़ररु कयो पाण निकाह करे। खेत सुणे वरितो, चयूं निकाह कोन कंदुसि। छो? कि बसि मूं ते लानताणो उहो मूं लाथो आहे, बाक़ी निकाह कोन कंदुसि। छो कोन कंदुसि? कि न ज़ालिम बादशाह जे हथ में लुबियल शइ का मुंहिंजे कम जी आहे। माउ पीउ वीचारा विया ख़ुशी में, पाण आया मुंहं लही विया, उसास की पाण आया मारू छो, मां गिरा ही विया पे ॾाढा ख़ुशी में चलिया, ऐं हींअर मुंहं लाइ आया, अची ख़ैर त आहे? इहा ॻाल्हि न पुछ, चयो मां ॻाल्हि त करो आहे छा? चयो खेत तोखे निकाह में क़बूल कोन थो, चयो त मूं ते लानताणो हो, मूं लाहे छॾियो, बाक़ी हम निकाह कोन कयो। हाँ चयो कि परवाह न कयो, मालिक हली वियो। माई हली वई खेत खे सलगी जे इलाज। तूं मूंसां निकाह कोन थो करे? चई न। छो? चई तूं लुबियल शइ, चई मूंखां एतबार वठि। कीअं औरत जे कसम ते शरा एतबार ई कोन रखियो? औरत जो कसम नाजाइज़? चई कंहिं ॻाल्हि ते एतबार आहे? चई हाओ कहिड़ी? चई हिकिड़ी चर पटायां थो, उन में 100 लॾो काठनि जो विझां थो, उनखे ॾियां थो बाहि, उहे जॾहिं सड़ी तांडा थियनि तो झाॻे जे ॿाहिरि निकिरी वेंदो, पोइ तोसां निकाह कंदुसि। इन खां अॻे तूं मुंहिंजे कम जी का। चई जल्दी कर, उहा चर पटाए काठियूं गॾु कर। 100 लॾो काठनि जो गॾु थी वियो, चर पटजी वई, पड़ो घुमी वियो, हज़ारनि जे तइदाद में माण्हू गॾिजी विया। बाहि ॿरी जॾहिं टांडा थिया, माई पंहिंजे अलाह खे ज़ाद करे जुतड़ी पेर में कढे पोतड़ी चक में जॾहिं मुंहिंजा रब मूंखे जे उमिरि जो बुरी बाबति हथ लॻो साड़े छॾिजां, जे आऊं साफ़ सुथरी आहियां, बाहि मूंखे वेझी न ॾियां, ईअं क़यामत ॾींहुं तुंहिंजे मथां दाहींदुसि। अलाह खे ज़ाद करे जाॻे ॿाहिरि निकिती। आशिक़ चए थो पोख जो हुजे त कर, पोख जी न त खण माल जी। पतो हुजे कर पत पत न त ॿाहिरि चरबी, जे पतियो हुजे त पत कर, न त ॿी चर ॿाहिरि न, माल जी चर्बी ॿाहिरि चर्बी। असां उमर मारी जो निकाह थियो, निकाह करे आऊं त खारकणी खाए हलियुसि, मुंहिंजो साल खे ख़बर सुणाए, ॿियो सभु ख़ैर ॾियां पिए पुछियो। 3-4 मिसाल पूरा थी विया। उमर बीमारी भेण